जी मुंहिंजो यार जवान बि भलो आहे, दोस्तनि जो दोस्त बि आहीं। जी जी ऐं तोरे छोरनि खे अलाए छा थियो आहे, बसि मुंहिंजे तोरे छोकिरनि खे अलाए छा थियो आहे, रुॻो जंग कई मूंसां अची कई अथनि। जी वाह। इहो छो छा आहे? अवा इन्हनि जे बारे तूं घटि त तूं पाण ई नथो करे भाउ, तूं बि बालकानी जे मीडिया जेको अचे थो, जंहिंखे चए थो मां बालकानी गैंग खां अर्शे बारियाब कराई आहे, जेको अॼु चए थो मां बालकानी गैंग खां अर्शे बारियाब कराई आहे, भाउ घटि त तूं बि बालकान सां नथो कराए। साबित करे हिकिड़ी शइ बि अबा मीडिया में जहिड़ो कमु न आहे, अॻिलड़ी माण्हू मोटाए, तूं छा चयो मां बालकानी गैंग खां अरबा पुल खां मां इहा मोटाई आहे। हाणे सोशल मीडिया जो दौर आहे, का बि शइ का कयूं कुझु आहे। कहिड़ो मां मलिक? हा पोइ इहो मलिक तो वटि मां बाज़ियाब करायो या ॿिए हंधि करायो, तोखे ख़बर न आहे? मूंखे सॼो ख़बर आहे, तूं मीडिया में त असांजे बारे चए पियो न त मां मलगुज़ार खां बालकानी गैंग खां इहो मलगुज़ार को न चयो आहे, मुंहिंजो जेको मलगुज़ार वारनि ॾे रस्तो वेंदो आहे। न तुंहिंजो बालकानी तूं गैंग अॼु बि खां तो वटि ॿुध, अॼु बि तो वटि पई आहे वीडियोज़, हाणे बि तूं ॿुध, जेकॾहिं मां मलगुज़ार जो नालो खयो आहे या मलगुज़ार खां आज़ादु करायो आहे, मां ज़िम्मेवार आहियां। जी वाह जी, हाणे तूं कमु ऐं थियो आहे। बाक़ी इहा